व इन असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफसल असहाबिन नबीयीना वल मुरसलीन। जहिड़े तरीक़े सां अल्लाह हर नबीअ खे आल अता कयो, अहल अता कयो, अहिड़े तरीक़े सां हर नबीअ खे अल्लाह साथी अता कया, असहाब अता कया, हवारियीन अता कया, मददगार अता कया। लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा तमाम अंबिया ऐं रसूलनि जे साथियुनि में सभ खां अफ़सल आहे। अस्साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना इत्तबअूहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। मुख़्तसर हम्द व सलात खां बाद मोहतरम सामीईन, तव्हां मुंहिंजे मौज़ू मुतअल्लिक़ ॿुधी चुका। सभ खां पहिरीं इहो सम्झणो आहे त सहाबी छा खे चइबो आहे, जंहिंजी तारीफ़ में अगरचे कुझु इख़्तिलाफ़ बि आहे। हाफ़िज़ बिन हजर रहमहुल्लाह जिन जी तारीफ़ मुताबिक़ सहाबी उन शख़्स खे चइबो आहे जंहिं ईमान जी हालत में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो ऐं ईमान ते उन जो ख़ात्मो थियो। बाज़ माण्हू इहो सम्झंदा आहिनि त सहाबी उन शख़्स खे चइबो आहे जंहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत कई, पाण खे ॾिठो। ईअं न आहे, छो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾिसण वारा, जिन जे अंदरि अबू जहल बि हो, अबू लहब भी हो, लेकिन ईमान जी हालत में उन्हनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल न सम्झो त जहन्नम जो ईंदड़ बणिजी वियो। अहिड़े तरीक़े सां सहाबी जी तारीफ़ में ॿियो शर्त इहो आहे त उन जो ख़ात्मो बि ईमान ते थियो हुजे। छो त सहाबा जी जमात जे अंदरि काफ़ी अहिड़ा इंसान भी दाख़िल थी चुका जेके मुनाफ़िक़ हुआ, बेज़ाहिर कलमो पढ़ी चुका हुआ। तंहिं करे सहाबी जी तारीफ़ में इहो शर्त आहे त उनजो ख़ात्मो बि ईमान ते थियो हुजे। इन जो मक़सदु इहो बि न आहे त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण वारा बाद में नऊज़ बिल्लाह मुर्तद थी विया, मुनाफ़िक़ थी विया, ईअं न आहे। बल्कि जेके मुनाफ़िक़ हुआ उन्हनि इस्लाम आंदो ई न हो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन्हनि जे बारे में ख़बर ॾेई छॾी त फ़लां फ़लां मुनाफ़िक़ आहे। उन खां अलावा जेके बि सहाबा हुआ, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी रज़ामंदी जो ऐलान दुनिया जे अंदरि करे छॾियो। अल्लाह तबारक व तआला जी रज़ामंदी इहो को मामूली एज़ाज़ न आहे, इहो को मामूली मक़ाम न आहे, मामूली नामत न आहे। इंसान जन्नत में दाख़िल थी वञे इहा अल्लाह जी नेमत आहे, लेकिन रज़ामंदी अलॻि शइ आहे। जहिड़े तरीक़े सां सही बुख़ारी जी हदीस आहे, पाण फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं अहले जन्नत खां सुवाल कंदो, या अहलल जन्नत, ऐं जन्नतियो हल रज़ीतुम, छा तव्हां राज़ी थी विया हलिया? जन्नती जवाब ॾींदा, या रब्बे मालना ला नर्ज़ा, असांखे छा आहे जो हेॾनि नेमतनि, हेॾनि इनामात जे बावजूदु असां राज़ी न थियूं। अल्लाह ताला फरमाईंदो, अञा मुंहिंजी हिकु अहिड़ी नेमत रहियल आहे जेका इन्हनि तमामु नेमतनि खां मथे आहे। हदीस जा लफ़्ज़ आहिनि त अहले जन्नत हैरान थी वेंदा त हेॾनि इनामात खां बाद, हेॾनि नेमतनि खां बाद बाग़ आहिनि, नेमतूं आहिनि, चिश्मा आहिनि, खीर जूं नहरूं आहिनि, माखीअ जूं नहरूं आहिनि, हर क़िस्म जी नेमत मौजूदु आहे।
छा इन खाम का वॾी नेमत आहे। पाण फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो उहिल्लु अलैकुम रिज़वानी ला अग़ज़िबु अलैकुम अबदा। अॼु ॾींहं खां बाद आउं तव्हां ते हमेशह राज़ी थी वसि हलियो, कॾहिं तव्हां ते नाराज़ न थींदुसि। इहा उहा अज़ीम नेमत आहे जेका जन्नत जे तमामु नेमतुनि खां वॾी आहे। लेकिन असहाब मोहम्मद उहा पाकीज़ा जमायत आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला दुनिया में इहा ख़ुशख़बरी ॾेई छॾी त अल्लाह ताला उन्हनि खां राज़ी थी वियो। अहिड़े तरीक़े सां सहाबी जो मक़ाम हिकु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो आहे। जेकॾहिं असां मक़ाम सम्झणु चाहियूं था त उहो ई काफ़ी आहे। सही बुखारी जी हदीस आहे, पाण फरमाइनि था ला तमस्सुन नारो मन रआनी। जंहिं शख़्स मूंखे ॾिठो उन खे जहन्नम जी बाहि न छुअणु, ऐं जंहिं नबी साईं खे ॾिठो उनखे सहाबी चइबो आहे। पाण फरमाइनि था ला तमस्सुन नारो मन रआनी। जंहिं मूंखे ॾिठो उन खे जहन्नम जी बाहि न छुअंदी। इहा त अज़मत हासिल थी सहाबा खे नबी साईं जी वजह सां, पाण जे ॾिसण जी वजह सां, पाण ते ईमान आणण जी वजह सां, पाण जी बैत करण जी वजह सां, पाण जे सॾ ते लब्बैक चवण जी वजह सां। लेकिन सहाबी जो मक़ाम अञा अॻियां आहे। छा आहे? पाण फरमाइनि था औ रआ मन रआनी। जंहिं शख़्स मुंहिंजे सहाबीअ खे ॾिठो अल्लाह उन ताब जहन्नम जी बाहि खे हराम करे छॾियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबा अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि जहिड़े तरीक़े सां अंबिया ऐं रसूलनि जी अज़मत खे बयानु कयो आहे, फ़ज़ीलत खे बयानु कयो आहे, अल्लाह तबारक व तआला अहिड़े ई तरीक़े सां असहाब मोहम्मद जे सीरत खे बयानु कयो आहे। सहाबा जी उहा पाकीज़ जमायत आहे जंहिंजो सॼी उम्मत ते बल्कि तमामु इंसानियत ते अफ़सल हुजणु इन ई ॻाल्हि ते उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे। मुस्नद अहमद जी हदीस आहे, पाण फरमाइनि था इन अल्लाह, बेशक अल्लाह तबारक व तआला ॿारनि जे तरफ़ ॾिठो, पोइ अल्लाह तबारक व तआला खे तमामु इंसानियत जे अंदरि मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दिलि मुबारक सभ खां अफ़सल लॻी, अल्लाह उन खे पंहिंजो रसूल बनायो। उन खां बाद तमामु इंसानियत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जिन इंसाननि खे सभ खां अफ़सल सम्झो जाल नबी ही वज़राअहुम, अल्लाह पंहिंजे नबीअ जे लाइ उन्हनि खे वज़ीर बनाए छॾियो। यानी असहाब मोहम्मद उहा पाकीज़ा जमायत आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वज़ीर बनाए करे पाण जे अहकामात खे उम्मत ताईं पहचान जे लाइ बनायो। जहिड़े तरीक़े सां हज़रत इब्न मसऊद रज़ी अल्लाहु अन्हु जिन जो कौल आहे त जेकॾहिं को शख़्स कंहिं उम्मतीअ जे मक़ाम खे ॾिसणु चाहे थो, उन जे तरीक़े खे हलणु चाहे थो, उन खे घुर्जे त उन्हनि जो तरीक़ो अपनाए। जेके फ़ौत थी चुका आहिनि उहे केरु हुआ? उलाइका असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा हुआ, कानू अबर्रुहा क़ुलूबन व अअमक़हा इल्मन व अक़ल्लहा तकल्लुफ़न। मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा तमामु इंसानियत जे अंदरि दिलियुनि जे एतबार सां इंतिहाई पाकीज़ा हुआ। इल्म जे लिहाज़ सां उहे इल्म जा ख़ज़ाना हुआ, गहराई खे पैतल हुआ। व अक़ल्लहा तकल्लुफ़न, तकल्लुफ़ खे ॼाणंदा ई न हुआ। अख़्तारहुमुल्लाह लिसुहबत नबीही व लिइक़ामत दीनिही। अल्लाह तबारक व तआला उन जमायत खे संस नबीअ जे सोहबत जे लाइ ऐं दीन खे क़ाइमु करण जे लाइ चूंडियो। तारीख़ इन ॻाल्हि ते अॼु बि गवाह आहे। दुनिया जी कुंड कुर्छ में तव्हांखे असहाब मोहम्मद जो क़बरूं मिलंदियूं। वजह छा आहे? वजह इहा आहे जंहिं पैगाम खे अल्लाह जो नबी खणी करे आया, अल्लाह पाण खे उहो साथी अता कया जिन जी अल्लाह सिफ़त बयानु कई
अल हाफ़िज़ून लि हुदूदिल्लाह, अल्लाह जे हुदूद जा मुहाफ़िज़ आहिनि, पैगाम खणी करे ईंदड़ मोहम्मद मुस्तफ़ा आहिनि, जंहिं पैगाम ते अमल कंदड़, उन जी हिफ़ाज़ कंदड़, उम्मत ताईं पहचाईंदड़ जेका जमायत आहे उन खे असहाब मोहम्मद चइबो आहे। तंहिं करे उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे त इन आल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़ल आल नबीयीना वल मुरसलीन, बेशक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आल यानी अहले बैत तमाम अंबिया ऐं रसूलनि जे अंदरि सभ खां अफ़ज़ल आहे। व इन असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़ल असहाबिन नबीयीना वल मुरसलीन, जहिड़े तरीक़े सां अल्लाह हर नबीअ खे आल अता कयो, अहल अता कयो, अहिड़े तरीक़े सां हर नबीअ खे अल्लाह साथी अता कया, असहाब अता कया, हवारियीन अता कया, मददगार अता कया। लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा तमाम अंबिया ऐं रसूलनि जे साथियुनि में सभ खां अफ़ज़ल आहे। अल्लाह तबारक व तआला सहाबा जी जमायत ते ईमान जी गवाही ॾिनी आहे। असां इंसान हिक ॿिए जे ईमान जी गवाही ॾींदा आहियूं। को माण्हू फौत थी वेंदो आहे, असां उन जी सिफ़ात खे बयानु कंदा आहियूं, फलां फलां सिफ़तुनि जो मालिक हो, सुठो माण्हू हो, ईमानदार हो। लेकिन हीअ उहा जमायत आहे जंहिंजे ईमान जी गवाही, जंहिंजे ईमान जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला बयानु कयो आहे। फरमाई वइज़ा क़ील लहुम आमिनू, जॾहिं चयो वियो उन्हनि खे ईमान आणियो, वइज़ा क़ील लहुम, जॾहिं चयो वियो उन्हनि खे यानी मुशरिकीन मक्का खे, अबू जहल खे, अबू लहब खे, उतबा ऐं शैबा खे आमिनू ईमान ईअं आणियो, कमा आमन नासो, जहिड़े तरीक़े सां माण्हुनि ईमान आंदो आहे। माण्हुनि खां मुराद केरु? अबू बकर सिद्दीक़ आहे, उमर फारूक आहे, उस्मान गनी आहे, अली मुर्तज़ा आहे, तला व ज़ुबैर आहिनि, असहाब मोहम्मद आहिनि। अल्लाह फरमाए थो ईमान ईअं आणियो जीअं माण्हुनि ईमान आंदो। जवाब ॾियनि था असां ईमान ईअं आणियो जीअं बेवकूफ़नि ईमान आंदो। अल्लाह ताला फरमायो अला इन्नहुम हुमुस सुफ़हा, ख़बरदार जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे बेवकूफ़ चवे थो, हक़ीक़त में उहो ई बेवकूफ़ आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि इब्राहिम खलील अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे सीरत खे असांजे लाइ नमूनो बनायो, फरमाई क़द कानत लकुम उस्वतुन हसनतुन फी इब्राहीम वल्लज़ीन मआ, तव्हांजे लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम जे सीरत में सुहिणो नमूनो आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत खे असांजे लाइ नमूनो बनायो। फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हांजे लाइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत में पाण जी हयात तय्यबा में तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो आहे। इब्राहिम खलील अलैहिस्सलाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सीरत खे अल्लाह नमूनो बनायो, अहिड़े तरीक़े सां असहाब मोहम्मद जे ईमान खे अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ कसवटी बनाई। फरमाई फ़इन आमनू बेमिस्ले मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ, जेकॾहिं ईमान ईअं आणी जीअं असहाब मोहम्मद ईमान आंदो आहे, फ़क़द इहतदौ, पोइ हिदायत याफ़्ता थी सघनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबा उहा पाकीज़ जमायत आहे जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे तक़वा जो कलमो अता कयो। तक़वा ऐं परहेज़गारी इंसान जे अमल जी वजह सां हासिल थींदी आहे, लेकिन जेतिरे क़दुरु इंसान नेकियूं ज़्यादा कंदो आहे, अल्लाह जे क़रीब वञिबो आहे, अल्लाह उनखे तक़वा नसीब कंदो आहे। सहाबा जी उहा जमायत आहे जंहिंखे अल्लाह ताला तक़वा अता कई। क़ुरान करीम चए थो व अलज़महुम कलिमत तक़वा, असहाब मोहम्मद उहा पाकीज़ जमायत आहे जो अल्लाह ताला तक़वा जो कलमो उन्हनि जे लाइ लाज़िम करे छॾियो। अल्लाह कीअं लाज़िम कयो? क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह उन कलमे जो मिसाल ॾिनो।
फरमाई अलम तर कैफा ज़रब अल्लाह मसलन कलिमतन तय्यबतिन कशजरतिन तय्यबतिन अस्लुहा साबितुन व फरउहा फिस समा। फरमाई छा तो न जातो अल्लाह तबारक व तआला कलमे तय्यबा जो मिसाल उन पाकीज़ वण सां ॾिनो आहे जंहिं जूं पाड़ूं ज़मीन में लॻियल आहिनि, जंहिं जूं शाखूं आसमान ॾांहुं खयल आहे। अल्लाह तबारक व तआला सहाबा जे ईमान खे, उन्हनि जे तक़वा खे, उन्हनि जी तक़वा खे वण सां मिसाल ॾेई करे सम्झाइण चाहियो आहे त असहाब मोहम्मद मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथे बैत करण वारा, पाण ते ईमान आणींदड़, पाण जे सॾ ते लबैक चवंदड़, पाण जे कदमनि ते कुर्बान थींदड़, पाण जे लाइ जान कुर्बान कंदड़, माल कुर्बान कंदड़ असहाब मोहम्मद उन्हनि जे ईमान जो मिसाल उन वण वांगुरु आहे जंहिं जूं पाड़ूं ज़मीन में लॻियल आहिनि, शाखूं मथे खयल आहिनि। यानी असहाब मोहम्मद जे दिल जे अंदरि ईमान पाड़नि वांगुरु मज़बूत आहे। उन्हनि जो पंहिंजे रब सां ताल्लुक़ एतिरो गहरो आहे जो दुनिया जी का ताक़त उन्हनि खे ईमान खां हटाए नथी सघे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि उन्हनि जी सिफ़ात खे मुख़्तलिफ़ अंदाज़ में बयान कयो आहे। हिकु मकाम ते सूरह फतह जे अंदरि फरमाई मुहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि। अल्लाह तबारक व तआला इते वाक़िफ़ करे सम्झाइण चाहियो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जेकॾहिं उन जी सीरत, उन जी अज़मत, उन जो मक़ाम, उन जो मनसब सम्झणु चाहियो था त उहो त आहे अल्लाह जो रसूल, उन जो मनसब ई अलॻि आहे। लेकिन वल्लज़ीन माहू ॻाल्हि उन्हनि जी आहे जेके मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु आहिनि। उन्हनि जी सिफ़त छा आहे? अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। फरमाई काफ़िरनि ते ॾाढा सख़्त आहिनि ऐं पंहिंजे दरमियान इंतहाई रहमदिल आहे। ॿ सिफ़तूं बयान कई वयूं, अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़िरनि ते ॾाढा सख़्त आहे। सहाबा जी सीरत खे पढ़ी ॾिसो, उहे केतिरे क़दर काफ़िरनि ते सख़्त हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु, उन्हनि जो पुटु अब्दुर्रहमान रज़ी अल्लाह अन्हु जंग बदर जे अंदरि अञा मुस्लमान न आहे थियो, पंहिंजे पीउ खे अर्ज़ करे थो जंग जे दौरान तूं मुंहिंजे साम्हूं मटियो है, जेकॾहिं चाहियां हा तोखे क़तल करे विझां हा, लेकिन पीउ सम्झी करे मूं तव्हांखे छॾे ॾिनो। ॿिए तरफ़ रसूलुल्लाह जो सहाबी साहिब रसूलुल्लाह सानी इसनैन अबू बकर सिद्दीक़ आहे, जंहिंजी अल्लाह सां उन जे रसूल सां मोहब्बत केतिरी आहे। अशिद्दाउ अलल कुफ़ार जो मिसाल बणिजी करे पुट खे जवाब ॾिए थो त ए पुट, जेकॾहिं इहो वाक़ियो मूं सां पेश थिए हा, तूं मुंहिंजे साम्हूं गुज़रे हा, आउं पुट सम्झी करे तोखे छॾे न ॾियां हा, बल्कि रसूलुल्लाह जो दुश्मन सम्झी करे तोखे क़तल करे छॾियो। मुनाफ़िक़नि जो सरदार अब्दुल्लाह इब्न उबई, उन्हनि जो पुटु हज़रत अब्दुल्लाह नबी साईं जो सहाबी आहे। अब्दुल्लाह इब्न उबई ग़ालिबन ग़ज़वा मूता जे मौक़े ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा जे बारे में ये अल्फाज़ चया त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जा साथी नऊज़ बिल्लाह ज़लील आहिनि, असां इज़त भरिया आहियूं, असां मदीने में वञी करे हिननि खे मदीने खां ॿाहिरि कढंदासीं, जंहिंजो ज़िक्र सूरह अल मुनाफ़िक़ून जे अंदरि आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ख़बर पइजे थी हज़रत अब्दुल्लाह खे घुराइनि था, जेको उन मुनाफ़िक़ जो पुटु आहे, रसूलुल्लाह जो सहाबी आहे, पाण उन जे साम्हूं आयात पढ़नि था, ख़बर ॾियनि था, तुंहिंजे पीउ असांजे बारे में हे अल्फाज़ चया। सहाबी रसूलुल्लाह जे साम्हूं कसम खणी करे चवे थो, या रसूलल्लाह, ऐं अल्लाह जा रसूल, वल्लाहि अल्लाह जो कसम, लक़द अलिमतिल अंसारो मा वुलिद वलदुन क़त्तु अबर्रु बिही मिन्नी। हिन अंसार क़ौम खे ख़बर आहे तमाम अंसारियनि जे अंदरि जेतिरे क़दर आउं पंहिंजे पीउ जी इत्तिबा कंदो आहियां, उन सां मोहब्बत कंदो आहियां, उन जी फरमान बरदारी कंदो आहियां, अंसार क़ौम जे अंदरि अहिड़ो को पुटु मौजूदु न आहे
मूंखे एतिरे क़दुरु पंहिंजे पीउ सां मोहबत आहे ए हता के आउं उन जे तरफ़ निगाहूं खणी करे बि न ॾिसंदो आहियां, लेकिन अम्मा फीका अल्लाह जा नबी आहे त मुंहिंजो पीउ आहे त मूंखे महबूब, आउं उन जो ॾाढो अदब कंदो आहियां, लेकिन अॼु मुंहिंजे पीउ तव्हांजे बारे में इहे अल्फाज़ चया आहिनि, फअमुरनी अन अक़्तुलहु, अल्लाह जा नबी मूंखे इजाज़त ॾियो आउं पंहिंजे पीउ खे क़त्ल करियां, कंहिं ॿिए खे बि हुकुम न ॾिजो, मतां ईअं न थिए उन मुस्लमान जे लाइ मुंहिंजे दिलि में का कावर न पैदा थिए, लिहाज़ा मूंखे इजाज़त ॾियो आउं पंहिंजे पीउ खे क़त्ल करियां। क़ुरान चए थो असहाब मोहम्मद सिफ़त छा आहे, अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़िरनि ते ॾाढा सख़्त आहिनि, पाण मोकल नथा ॾियनि, सुवारी ते सुवार थिए थो, अॻिते निकिरे थो, तव्हांजो मदीने जे वेझो उन जॻह ते बीहे थो जितां खां काफ़िलो गुज़रणो हो, हिन जो पीउ पंहिंजे साथियुनि सां गॾु अची रहियो आहे, सहाबी रसूल पंहिंजे पीउ जी सुवारीअ खे रोके वठे थो, कसम खणी करे चवे थो वल्लाहि अल्लाह जो कसम ला तदखुलुल मदीनता, उन वक़्त ताईं तूं मदीने में दाख़िल नथो थी सघे, हत्ता तक़ूला, तां तूं चवी अन रसूल अल्लाह हुवल अअज़्ज़ु व अंतल अज़ल्लु, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिहाई इज़्ज़त वारा आहिनि ऐं तूं ज़लील तरीन हस्ती आहीं। वरी चवे थो वल्लाहि अल्लाह जो कसम ला तदखुलुल मदीना, मदीने जे अंदरि उन वक़्त ताईं दाख़िल नथो थी सघे, हत्ता यअज़न लक रसूलुल्लाह, तांजो रसूलुल्लाह तुंहिंजे लाइ इजाज़त न ॾिए। काफ़िला गुज़रंदा अचनि पिया, माण्हू जमे थींदा वञनि पिया, आख़िर में नबी सां अचनि था, पाण ॾिसनि था सभु माण्हू जमे आहिनि, पाण सुवाल कनि था, जवाब मिले थो अल्लाह जा नबी तव्हांजो सहाबी अब्दुल्लाह पंहिंजे पीउ अब्दुल्लाह बिन उबई खे रोके बि छो आहे, उन वक़्त ताईं मदीने में दाख़िल न थियण ॾींदो जेसि ताईं तव्हां इजाज़त न। त क़ुरान चवे थो अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़िरनि ते ॾाढा सख़्त दिल हुआ, जंगे बदर आहे, हज़रत साद रज़ी अल्लाह अन्हु 20 सालनि जो जवान आहे, हिन जो पीउ हिन जे साम्हूं आयो, क़त्ल करे छॾे थो, माण्हू ताजुब कनि था, पुटु आहे जंहिं पीउ खे क़त्ल कयो, का दुश्मनी न आहे, माल तां वेड़ न आहे, कंहिं जाइदाद तां जंग न आहे, दुश्मनी छाजी आहे, पुटु अल्लाह जे रसूल जो रसूल ते ईमान आणींदड़ आहे, अल्लाह जे रसूल सां मोहबत कंदड़ आहे, पीउ दुश्मन आहे, अल्लाह जे रसूल जो दुश्मन समझी करे पीउ पुटु पीउ खे क़त्ल करे छॾियो। क़ुरान करीम नाज़िल थिए थो, अल्लाह फरमाए थो ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर, उन क़ौम खे तव्हां हरगिज़ इन हालत में न पाईंदा जेके अल्लाह ते ईमान आणीनि था, आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणीनि था, युवादून मन हादल्लाह व रसूलहु, ईमान आणण खां बाद अल्लाह जे रसूल सां जेके अल्लाह जे रसूल जा दुश्मन आहिनि उन्हनि सां मोहबत कनि, ईअं हरगिज़ न थींदो, अगरचे अल्लाह जे रसूल जा दुश्मन इनकान आबाउहुम व अबनाउहुम व इख़वानुहुम व अज़वाजुहुम व अशीरतहुम, अगरचे उन्हनि जा पीउ हुजनि, उन्हनि जा पुट हुजनि, उन्हनि जा भाइर हुजनि, उन्हनि जे क़बीले जा अफ़राद हुजनि, जेकॾहिं लेकिन जेकॾहिं रसूलुल्लाह जा दुश्मन आहिनि उन्हनि सां मोहबत हरगिज़ न थी। फरमाई अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम, पंहिंजे दरमियान इंतिहाई रहमदिल हो, कई मिसाल आहिनि, क़ुरान करीम चए थो असहाब मोहम्मद पाण में रहमदिल हो, अॼु सहाबा जा दुश्मन चवनि था उहे पाण में दुश्मन हुआ, मुखालफ़त हुई, क़ुरान चवे थो रुहमाउ बैनहुम, पंहिंजे दरमियान इंतिहाई रहमदिल हुआ, तारीख़ बि इन ॻाल्हि खे साबित कयो असहाब मोहम्मद पाण में इंतिहाई रहमदिल हुआ। सही बुखारी जी हदीस आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खलीफ़तुल मुस्लिमीन, खलीफ़तो बिला फ़सल, हज़रत अबू बकर मसनद ते फाइज़ थिए थो, बीबी फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा अबू बकर सिद्दीक़ वटि आई, हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु बीबी साहिबा खे जवाब ॾिए थो, उन जवाब ते गौर करियो त असहाब मोहम्मद जे दरमियान
रहम दिली केतरी हुई, उहे पाण में केतरी मोहब्बत कंदा हुआ। उन्हनि जे साम्हूं रसूलुल्लाह जे अहले बैत जी अज़मत छा हुई। अबू बकर जवाब ॾे थो, वल्लाहि लक़राबतु रसूलिल्लाह अहब्बु इलैया मिन क़राबती। अल्लाह जो कसम, रसूलुल्लाह जी कराबत, रसूलुल्लाह जी रिश्तेदारी, रसूलुल्लाह जो अहले बैत, रसूलुल्लाह जो खानदान मूंखे पंहिंजे अहले बैत खां, पंहिंजे खानदान खां ज्यादा महबूब आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु हज़रत अली वटि आयो रज़ी अल्लाह अन्हु। असांजे किताबनि जे अंदरि उन खां सवा शीयनि जे 8 किताबनि में मौजूद आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु अर्ज़ करे थो, समेत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल खां ॿुधम पाण फरमायो, क़यामत जो ॾींहुं क़ाइम थींदो, हर नसब हर ताल्लुक़ ख़त्म थी वेंदो, इल्ला नसबी व सबबी व सहरी, सिर्फ़ मुंहिंजो खानदान, मुंहिंजो नसब बाक़ी रहंदो। हज़रत उमर अली मुर्तज़ा खे अर्ज़ करण लॻो, रसूलुल्लाह जे नसब सां, खानदान सां ताल्लुक़ रखण जी वजह सां मुंहिंजी पंहिंजे धीअ सां शादी कराए। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु शादी कराए थो। शीयनि जो किताब, बल्कि उन्हनि जो मुहद्दिस याकूब अल कलीली लिखे थो त 10,000 दिरहम उन जे मोहर ते मुक़रर कया। त क़ुरान करीम चए थो, रुहमाउ बैनहुम, पंहिंजे दरमियान इंतिहाई रहम दिल हुआ। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु कूफे जे अंदरि ख़ुतबो ॾे थो। शीयनि जो किताब नाजुल बलाग आहे। ख़ुतबे जे अंदरि दुआ जे दौरा इहे अल्फाज़ चवे थो, अल्लाहुम्मा अस्लिह बिना कमा असलाता बिल खुलफाए राशिदीन। ऐ अल्लाह, असांजे दरमियान ईअं सुलह पैदा कर जहिड़े तरीक़े सां तो खुलफाए राशिदीन जे दरमियान सुलह पैदा कई आहे। हज़रत अली जो पुटु मोहम्मद बिन अली सुवाल करे थो, तव्हां इहे अल्फाज़ चया त असांजे दरमियान सुलह ईअं पैदा कर जीअं तो खुलफाए राशिदीन जे दरमियान मोहब्बत पैदा कई, सुलह पैदा कई, उन खां मुराद केरु आहे? हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जो जवाब हो, ऐ पुटड़ा, हुमा हबीबाया, उहे ॿ मुंहिंजूं महबूब हस्तियूं हुयूं। व अम्मा का, तुंहिंजा चाचा, रजोला कुरैशिन, कुरैश जा ॿ मर्द हुआ। अल मुक़्तदा बिहिमा बाद रसूलिल्लाह, रसूलुल्लाह खां बाद माण्हुनि जी इक़्तिदा कई, उन्हनि जी पैरवी कई, ऐं उन्हनि जे वञण सां जेको इस्लाम में ख़ाल पैदा थियो उहा क़यामत ताईं भरिजी नथो। अबा बकरिन व उमर, उहे 2 माण्हू केरु हुआ? अबू बकर उमर। इहे शयूं दलील आहिनि त रुहमाउ बैनहुम, उहे पंहिंजे दरमियान इंतिहाई रहम दिल हो। अहिड़े तरीक़े सां इन्हनि जे किताब लिखियो नाजुल बलाग वारे हज़रत अली मुर्तज़ा उस्मान गनी जे साम्हूं आयो, अर्ज़ करण लॻो त मूं चाहियो आउं तोखे कुझु सम्झाया, मूंखे दोस्तनि चयो तोखे कुझु सम्झाया, लेकिन आउं सोचण लॻसि तोखे छा सम्झाया। साहिब त रसूल अल्लाह, जेतिरे क़दुरु अल्लाह जे रसूल सां मूंखे सोहबत हासिल आहे, जेतिरो ज़मानो रसूलुल्लाह सां गॾु आउं रहियसि, एतिरो ज़मानो तूं गॾु रहे। जेतिरो इल्मु अल्लाह जे रसूल खां मूं हासिल कयो, एतिरो ई इल्मु तो रसूलुल्लाह खां हासिल कयो आहे। लेकिन ऐ उस्माना, निल्त मिन सैरिही मालम यनाला, तूं त उहा हस्ती आही जंहिं रसूलुल्लाह खां उहो मक़ाम हासिल कयो आहे जो काइनात इंसानियत में उहो मक़ाम कंहिं शख़्स खे हासिल न आहे थियो। सिर्फ़ हिन उम्मत जे ना अंदर ना, बल्कि आदम अलैहिस्सलाम खां वठी करे नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जेके बि उम्मतूं आयूं, जेके बि नबी आया, जेके बि रसूल आया, जेके बि उन्हनि जा साथी आया, तमाम रसूलनि जे साथियुनि जे अंदरि इहो आज़ाज़ सिर्फ़ उस्मान गनी खे मिलियो आहे जो उन जे निकाह जे अंदरि इमामुल अंबिया, ख़ातिमुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं 2 धीअरूं हिक ॿिए जे पोयां उस्मान गनी जे निकाह जे अंदरि आयो। अहिड़े तरीक़े सां हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु हज़रत मुआविया जो मुक़ाबिलो थिए थो। साम्हूं गरजन था नाजुल बलाग जा अल्फाज़ आहिनि। हज़रत अली जे साथियुनि मंझां हज़रत मुआविया खे घटि वधि चवण लॻा, फरमाइण लॻो, ख़बरदार ला तक़ूलू सब्बाबीन, गारगन न ॾिजो
ला नस्तज़ीदुहुम बिईमानिहिम वला यस्तज़ीदूनना बिईमानिना। न मुआविया उन जे साथियुनि खे असांजे मोमिन हुजण में को शक आहे ऐं न असांखे उन्हनि जे मोमिन हुजण में को शक आहे। इल्ला मख्तलफना फी दमे ओस्मान, असांजे अंदर जेकॾहिं को इख्तिलाफ़ वाक़े थियो आहे त ओस्मान गनी जे शहादत जी वजह सां वाक़े थियो। त क़ुरान करीम फरमायो रोहमाउ बैनहुम, उहे पंहिंजे दरमियान इंतिहाई रहमदिल हो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा जे बारे में हुकुम फरमाइनि था, ला तसुब्बू असहाबी, मुंहिंजे सहाबा खे गार न ॾिजो, मुंहिंजे सहाबा खे घटि वधि न ॻाल्हाइजो। अॻियां इहो न आहे त इन करे न ॻाल्हाइजो जो उहे मुंहिंजा सहाबी आहिनि, अॻियां इहो न आहे इन करे न ॻाल्हाइजो जो अल्लाह उन्हनि खे माफ़ करे छॾियो, अॻियां इहो बि न आहे त इन वजह सां न ॻाल्हाइजो जो अल्लाह उन्हनि खां राज़ी थी वियो। जेकॾहिं इहा ॻाल्हि करे छॾी न हा काफ़ी हुई, लेकिन नबी साईं छा फरमायो, ला तसुब्बू असहाबी, मुंहिंजे सहाबा खे गारी न ॾिजो। छाजे करे, लौ अन्न अहदकुम अनफक़ मिस्ल उहदिन ज़हबा मा अदरक मुद्द अहदिहिम वला नसीफ़हु, जेकॾहिं तव्हां मां को शख्स जबल उहद बराबर सोन ख़र्च करे, ॿिए तरफ़ मुंहिंजो सहाबी हिकु मुद्द या अधु मुद्द ख़र्च करे, सहाबीअ जो अधु मुद्द उन जो उहो जबल सोन जो मुक़ाबिलो करे न सघे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इते अमल खे बयान करे सम्झाइण चाहियो त नबी साईं जे सहाबा ते तंज़ उहे ई कंदा अची करे जेके पाण खे दीन जे अंदरि अमल जे अंदरि वॾो सम्झंदा ऐं सहाबा ते तंज़ करणु शुरू कंदा त उन्हनि कुझु कयो ई न आहे, उन्हनि जूं के कुर्बानियूं न आहे। तंहिं करे नबी साईं फरमायो, मुंहिंजा सहाबा उन खां बाद तव्हीं चाहे केॾा वॾा अमल करियो, सहाबीअ जे अमल जे साम्हूं तव्हांजी का हैसियत ई न आहे। तंहिं करे पाण फरमायो, ला तसुब्बू असहाबी, मुंहिंजे सहाबा खे गार न ॾियो, घटि वधि न ॻाल्हायो। पाण अॻियां अमल खे बयान, वजह बि इहा बि आहे जो नबी साईं जे सहाबा जे बारे में जेके माण्हू घटि वधि ॻाल्हाइनि था, हिकिड़ा त अहले तशय्यो आहिनि, उन्हनि जी त मजबूरी आहे, मजबूरी इहा आहे जो उन्हनि जो मज़हब इन ॻाल्हि ते क़ाइमु आहे, जेसि ताईं उहे अबू बकर उमर खे गारियूं न ॾींदा, सहाबा जी मुखालफ़त न कंदा, उन्हनि जो मज़हब क़ाइमु न रही सघंदो, मज़हब ई ख़तमु थी वेंदो। लेकिन उन्हनि खां सवाइ ॿिया जेके माण्हू आहिनि सहाबा जे बारे में घटि वधि ॻाल्हाइनि था, उन्हनि खे रस्ता उन्हनि माण्हुनि खोले न आहिनि जेके असहाब मोहम्मद सां मोहबत जी दावा बि कनि था। सहाबा जे बारे में सिपाही सहाबा बि उन्हनि जूं मौजूदु आहिनि, लेकिन उन्हनि जे बावजूदि उन्हनि जी फतावा, उन्हनि जे किताबनि जे अंदरि सहाबा जी गुस्ताखी एतिरे क़दुरु आहे जंहिंखे वठी करे आम माण्हू बि जॾहिं दिलि चाहे, जॾहिं मुंड थिए, सहाबा जे बारे में बकवास करणु शुरू कंदो। अहले सुन्नत जो किताब आहे देवबंदियुनि जो फतावा आलमगीरी, जिल्द नंबर 2 सिफ़ो नंबर 885 आहे। नबी साईं जे अज़वाज मुतहरात जे बारे में लिखे थो त लौ क़ज़फ़ आयशा, जेकॾहिं को शख़्स बीबी आयशा ते तोहमत हणे ज़िना जी त उन शख़्स खे काफ़िर चयो वञिबो। लेकिन लौ क़ज़फ़ बिसाइर निसाए बिसाइर निस्वतिन नबीए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम यकफुर, जेकॾहिं को शख़्स नबी साईं जे तमाम औरत घरवारियुनि ते अज़वाज मुतहरात ते ज़िना जी तोहमत लॻाईंदो, उनखे असां काफ़िर न चवंदासीं। अंदाज़ो लॻायो, नबी साईं जे अज़वाज मुतहरात, क़ुरान करीम उन्हनि जी तहारत बयान कई, क़ुरान करीम उसूल बयान कयो, अत्तय्यिबातो लित्तय्यिबीना वत्तय्यिबूना लित्तय्यिबात, पाकबाज़ मर्दा पाकबाज़ औरतुनि लाइ, पाकबाज़ औरतूं पाकबाज़ मर्दनि लाइ अल्लाह ताला क़ाइदो बनाए करे समझाइण चाहियो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज जे बारे में जंहिंखे शक थिए उहो उन्हनि जे पाकीज़ मुर्सदा ॾिसे। जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइदो अज़ीम तरीन पाक शख़्स आहे त नबी साईं जे औरतुनि जे मिसल दुनिया जे अंदरि का पाकबाज़ औरत न आहे। क़ुरान करीम चए थो, या निसा अन नबी जे लस्तुन का अहदिन मिनन निसा, ऐं नबी साईं जूं घरवारियूं तव्हांजे मिसल औरतुनि जे अंदरि का औरत ई मौजूद
नबी साईं जे अज़वाज जी सिफ़ात के बयान कयो आहे। ऐं दलील सां चैलेंज सां चवां थो, अहिड़ो को मर्द बि न आहे जंहिंजूं एतिरियूं सिफ़तूं अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि बयान कयूं हुजनि, जेके सिफ़ात अज़वाज मुतहरात जो अल्लाह बयान कयूं आहिनि। खोलिया सूरा तहरीम, अल्लाह फरमाए थो, मुस्लिमातुन मुमिनातुन कानितातुन ताइबातुन आबिदातुन साइहातुन सय्यबातुन व अबकारा। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुसलमान हुयो, मोमिन हुयो, इबादत कंदड़ हुयो, माफ़ी घुरंदड़ हुयो, रोज़ा रखंदड़ हुयो, नेकी कंदड़ हुयो, कई उन में सय्यब हुयो ऐं कई बिकिर। त अहिड़े तरीक़े सां इन्हनि जो किताब मुस्नद इमाम आज़म, जंहिंखे इमाम अबू हनीफ़ रहमहुल्लाह जे तरफ़ मनसूब कनि था, असां चऊं था इमाम साहिब जो को किताब लिखियल न आहे। छो त इमाम साहिब ताईं हिकिड़ी सनद बि, सनद सां हिकिड़ी ॻाल्हि बि पहचाए नथा सघनि। लेकिन हिननि जे कौल मुताबिक़ इहो किताब इमाम अबू हनीफ़ा जो लिखियल आहे। लेकिन उन किताब जे अंदरि नबी साईं जे अज़ीम सहाबी वाइल बिन हुजर रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में लिखे थो त वाइल बिन हुजर आराबीयुन, एराबी शख्स हो, पहाड़ी जो माण्हू हो ऐं दीन जे बारे में उनखे का ख़ासि ॼाण न हुई। सिर्फ़ हिकु मरतबा नबी साईं सां मिलियो आहे। तव्हां ख़ुदि ॿुधायो, इहो रस्तो खोले न ॾियणु आहे त पोइ छा आहे? मुस्लमान आहे जेको सहाबीअ जे बारे में चई रहियो आहे त उनखे का ॼाण न हुई, उनजी का अज़मत न हुई, उहो सिर्फ़ रसूलुल्लाह सां हिकु दफ़ा मिलियो आहे। असां चऊं था सॼी इंसानियत जमे थी वञे, उम्मत जा उलमा, उम्मत जा अइम्मा, मुहद्दिसीन, मुक़्तदी, मुज्तहिदीन, तमाम उम्मत गॾिजी करे कंहिं सहाबीअ जे पेरनि खां उॾंदड़ ख़ाक बराबर नथी बणिजी सघे। चवनि था एराबी हो, का ॼाण न हुई, नबी साईं सां सिर्फ़ हिकु दफ़ा मिलियो आहे। लेकिन सही बुखारी जी हदीस आहे, हज़रत वाइल बिन हुजर ऐं मालिक बिन हुवैरस रज़ी अल्लाह अन्हुमा ॿई पाण में सोट आहिनि, मुस्लमान थियनि था। मुस्लमान थियण खां बाद चवनि था असां रसूलुल्लाह वटि 20 ॾींहं रहियासीं, असां इल्मु सिखियोसीं, निमाज़ सम्झीसीं। 20 ॾींहंनि खां बाद असांखे पंहिंजे ॻोठ जी चाहत थी, नबी साईं सम्झी विया हलिया, पाण असांखे इजाज़त न हो। गॾोगॾु पाण फरमायो तव्हां निमाज़ पढ़ो, फी हीन कज़ा फी सात कज़ा, फलां निमाज़ फलां टाइम ते पढ़जो, फलां निमाज़ फलां टाइम ते पढ़जो। अॻिते फरमाइनि था सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, निमाज़ ईअं पढ़जो जीअं तव्हां मूंखे पढ़ंदे ॾिसो। सुवाल इहो पैदा थिए थो त हनफियन नबी साईं जे इन सहाबीअ जी छाजे करे मुखालफ़त कई, छाजे करे उनखे पोइते करणु चाहिनि था? वजह इहा आहे त इहो सहाबी जॾहिं वापसि मोटियो, माण्हुनि उनखां सुवाल कयो त रसूलुल्लाह तव्हांखे फरमायो सल्लू, निमाज़ ईअं पढ़जो कमा रअयतुमूनी उसल्ली, जीअं तव्हां मूंखे निमाज़ पढ़ंदे ॾिठो। सहाबी वाइल बिन हुजर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो असांजी नबी साईं सां 2 दफ़ा मुलाक़ात थी। हिकु दफ़ा आयासीं, गर्मीअ जी मौसम हुई, नबी साईं निमाज़ शुरू कनि था, रफ़ुल यदैन कनि था, पंहिंजे हथनि खे कुल्हनि जे बराबर या कननि जे बराबर खणी वञनि था, अल्लाहु अकबर चवनि था, वरी रुकू में वञनि था, रफ़ुल यदैन कनि था, रुकू खां उथियनि था, रफ़ुल यदैन कनि था, 2 रकातनि खां उथियनि था, रफ़ुल यदैन कनि था, वरी 2 मरतबा आयासीं। सर्दीअ जी मौसम हुई, नबी साईं खे चादर पातल हुई, जॾहिं रफ़ुल यदैन करणु चाहियो, पाण चादर मंझां हथ कढी करे रफ़ुल यदैन कयो। हाणे इहो वाज़े अहिड़ो सबूत आहे जो हनफी जेके बार बार चवंदा आहिनि त नबी साईं जी ज़िंदगी जी आख़िरी निमाज़ जंहिंमें रफ़ुल यदैन हुजे, साबित करे ॾेखारियो त ही सहाबी आहे जेको आख़िर में मुस्लमान थियो आहे। आख़िरी निमाज़ूं नबी साईं जूं ॾिठियूं अथसि, नबी साईं खां बाद रफ़ुल यदैन सां निमाज़ पढ़ंदो हो, तंहिं करे उन्हनि जी मजबूरी थी पई जो सहाबीअ जे बारे में उसूल ठाहे वठनि त उन जी नबी साईं सां का मामूली मुलाक़ात हुई, ॿाराड़ी जो माण्हू। ताज़ी साथियो, नबी पाक सल्लम जा सहाबा उहे पाकीज़ा हस्तियूं आहिनि जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी जो फरमान आहे, अल्लाह अल्लाह फी असहाबी, मुंहिंजे सहाबा खां, मुंहिंजे सहाबा जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहिजो। ला तत्तखिज़ूहुम मिन बादी गरज़ा, मुंहिंजे वञण खां बाद तव्हां मुंहिंजे सहाबा खे
पंहिंजे कंहिं गरज कंहिं मक़सद जो निशानो न बनाइजो। इन हदीस के अंदर भी नबी साईं ये अल्फाज चया, ला तत्तखिज़ूहुम मिन बादी गरज़ा, मुंहिंजे वञण खां बाद कंहिं गरज जो कंहिं मक़सद जो मुंहिंजे सहाबा के निशानो न बनाइजो। छो त पाण खे मालूम हो पाण जा सहाबा ग़लतियूं न कंदा, लेकिन माण्हू इन्हनि खे पंहिंजे मक़सद ख़ातिर अहले फ़िरक़ उन्हनि खे पंहिंजे तरफ़ छिकींदा। तंहिं करे पाण फरमायो पंहिंजे मक़सद ख़ातिर मुंहिंजे सहाबा खे गारियूं न ॾिजो। अॻिते पाण हिकु उसूल बयान कनि था, फरमाइनि था फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम। अल्लाह जो नबी हिकु उसूल सम्झाए छॾीनि था, क़ाइदो सम्झाइनि था त सम्झी वठो जंहिंखे असहाब मोहम्मद सां मोहब्बत आहे उन्हनि खे हक़ीक़त में मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत आहे। पाण फरमाइनि था मुंहिंजी मोहब्बत जी वजह सां उन्हनि खे मुंहिंजे असहाब सां मोहब्बत आहे। वमन अबग़ज़हुम, जंहिंखे मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ आहे, फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम, उन्हनि खे हक़ीक़त में मोहम्मद मुस्तफ़ा सां बुग़्ज़ आहे। तंहिं करे पाण फरमाइनि था मुंहिंजे बुग़्ज़ जी वजह सां उन्हनि खे मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ आहे। लेकिन अॻिते फरमाइनि था वमन आज़ाहुम फ़क़त आज़ानी, यादि रखिजो जंहिं मुंहिंजे सहाबा खे ईज़ा पहुचायो, जंहिं मुंहिंजे सहाबा जी गुस्ताखी कई, जंहिं मुंहिंजे सहाबा जे बारे में घटि वधि ॻाल्हायो, उहो ईअं न सम्झे त कंहिं आम माण्हू जी गुस्ताखी करे छॾई, कंहिं आम माण्हू जे बारे में घटि वधि ॻाल्हाए छॾई, उनखे ईज़ा पहुचाए छॾई, बल्कि फ़क़त आज़ानी, उन शख़्स गोया के मूंखे ईज़ा पहुचायो, यानी मोहम्मद मुस्तफ़ा खे ईज़ा पहुचायो। ऐं जंहिं शख़्स नबी साईं खे ईज़ा पहुचायो, पाण फरमाइनि था फ़क़त आज़ अल्लाह, उन शख़्स अल्लाह जी ज़ात खे ईज़ा पहुचायो। त सहाबा जी उहा पाकीज़ जमायत आहे जंहिंसां मोहब्बत जो ताल्लुक़, जंहिंसां मोहब्बत जी वजह नबी साईं जी ज़ात मुबारक आहे, अल्लाह जी ज़ात आहे। जे करे असांखे अल्लाह सां मोहब्बत आहे, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत आहे, त असांखे हर हालत में नबी साईं जे सहाबा सां मोहब्बत। सही मुस्लिम जी हदीस आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु मरतबा सितारनि जो मिसाल ॾियनि था। पाण फरमाइनि था अन नुजूम अमनतुन लिस्समा, सितारा आसमान जे लाइ अमन जो पैगाम आहे। वो अन अमनतुन लि असहाबी, पाण फरमाइनि था ऐं मुंहिंजे सहाबा जे लाइ अमन जो पैगाम आहे। वो असहाबी अमनतुन लि उम्मती, मुंहिंजा सहाबा मुंहिंजे उम्मत जे लाइ अमन जो पैगाम आहे। अल्लाह जो नबी हिते सितारनि खे खणी करे आया। पहिरीं सितारनि जो मिसाल न हो, उन खां बाद पंहिंजो मिसाल न हो, उन खां बाद सहाबा जो मिसाल न हो। सम्झाइण इहो चाहियूं त नबी साईं जो सहाबी चाहे उन 23 साल जो अरसो नबी साईं सां गॾु गुज़ारियो, चाहे ज़िंदगीअ जा चंद लम्हात उन नबी साईं सां गॾु गुज़ारिया, सहाबी हुजण जी वजह सां उन जी अज़मत उहा आहे जेका सितारनि जी अज़मत आहे। दुनिया गॾिजी करे उन्हनि जे मक़ाम खे नथी पहुची सघे। जहिड़े तरीक़े सां हज़रत बल्कि इमाम अब्दुल्लाह बिन मुबारक रहमहुल्लाह खां हिकु शख़्स सुवाल कयो त उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह वक़्त जो हिकु वॾो मुहद्दिस हो ऐं उनखे ख़लीफ़ा ख़ामिस चइबो आहे, उमर सानी चइबो आहे, इंतिहाई मुत्तकी परहेज़गार इंसान हो, ताबी शख़्स हो। उन जे बारे में चवणु लॻो त उमर बिन अब्दुल अज़ीज़ अफ़ज़ल आहे या नबी साईं जो सहाबी हज़रत मुआविया अफ़ज़ल आहे। अब्दुल्लाह बिन मुबारक रहमहुल्लाह जवाब ॾिए थो ऐं इहो ई जवाबु उनजे उस्ताद खां मनक़ूल आहे। जवाब ॾिए थो त इन बेशक हज़रत मुआविया जंहिं घोड़े ते चढ़ी करे जंग जे अंदरि हलियो आहे, उन घोड़े जे पेरनि खां जेका दज़ उॾी आहे, दज़ जेका उनजे नक में पहती आहे, उन ई दज़ बराबरि हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जहिड़े 1000 माण्हुनि खां उहा दज़ बि अफ़ज़ल आहे। छाजे करे क़ाल रसूल सल्लल्लाहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था समी फरमाई फमा शरफुन बाद